नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही शहर अंदरि पीअण जो पाणी नायाब बणिजी वियो। इटली हुकूमत तरफ़ां शहरनि लाइ ॾिनल 40 करोड़ जी स्कीम बि ॿूटो न ॿारियो। शहरी सदिन खां पीअण जे पाणी जे लाइ परेशान। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ जोही पब्लिक हेल्थ खाते जे करप्ट अमलदारनि जी नाअहली ख़िलाफ़ शहरनि जो हथ में प्ले कार्ड खणी मंज़ूर बबर घोट लगारी रमज़ान थईम ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू जोही रोड ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻे अदाहींदे इल्ज़ाम हयो त पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर ऐं अमलदार तरफ़ां मिली भगत करे जोही शहर जे वाटर सप्लाई जी मेन लाइन मंझां पैसनि एवज़ शहर जो पाणी बर्फ़ कारखाननि सर्विस वारनि खे विकिरो करण सबबि शहर अंदरि पीअण जो पाणी नायाब बणियल आहे। शहरी पैसनि एवज़ पीअण जो पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। इन्हनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, डिस्ट्रिक्ट सेशन जज दादू खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।